जाहिद ये लगे तो तके पांजी जिंदगी सा प्यार ना है। प्यार सा याद आयो वडेरा तो बेवफा शय सा केड़ो प्यार बुधो कोन थई। जिंदगी तो बेवफा है, एक न एक दी जरूर ठुकराए। मौत महबूबा है जेका हमेशा हमेशा लाए पाण सा गड वस्ती हुई थी। जाहिद जुबान संभाले गला अद्दा वडे सा सामू दो थी। छो डेरा अदा जायद त गलत तो कोन गलायो न। हूं की मौत का तवा वडेरा घणो डप कंदा आयो। हारेस छो जो तवा आयो ए सीन में रहण जा आदी। अरे हाणे घणो मतो नाणो हिता हलिया वञो। छो पंजी जिंदगी में बेदार थे आयो। अरे छो था पंजी जिंदगी के ज़हर करियो। माण्हू जे अॻियां रड़ियूं कूकूं करे गलो पी वेंदो है, पर हासिल कुछ भी कोन थींदो महल सां। कमदार असा के भले कुछ भी न मिले, पर यो याद रख जा त असा कंहिं बि गरीब सा बेवाजिबी थियण कोन ॾींदासीं। ॿुधो तम ॾाढो गरीबन जो तो हमदर्द आहीं। हशमत खान गरीबन सा हमदर्दी करे मुख्य दिली सुकून मिले। जाहिद ये हवा पांजे मथे में कढी छर। तू गोठ जे माण्हुनि खे असां जे खिलाफ करण में कामयाब थे। हशमत खान ही दौर तालीम जो दौर है। तू ॾिस जा त हिन ॻोठ जा नौजवान एक न एक ॾींहं तोसां अखियूं अखियुनि में मिलाए पंहिंजे हक़ लाइ ज़रूर ॻाल्हाईंदा। समझी कौन समझी समझी। पुत्र का दो मुखे अमर कंदी ही तोखे झंग में गाढ़ी कुंवार मिलंदी, पर ये त कारे कपड़न सा है पर हली विंदी ही है। रोज मुखे भी कारा कपड़ा हुनखे भी कारा कपड़ा है। बाबा असां जे बारे में सोच। घट में घट नुह घर में ईंदई, खट वेठे मानी मिलंदई, कबर में पैर थई हलियो ही शादी करन। बाबा इना शादी मां करना मां वेंदा। मां कंदुसि शादी मां, छो जो मुंहिंजे जोड़ जी आ। मां शादी कंदुसि। शादी हिन सां मां कंदुसि। मां शादी आऊं कंदुसि। आऊं बाबा आऊं शादी कंदुसि। आऊं मुंहिंजी कार बनबी न बना मां करदा। मां आऊं कंदुसि या मेरी कुआरे आऊं शादी कंदुसि। मां करदा। मां आऊं कंदुसि शादी।
मुखे छॾिया शादी करण घटि में घटि नौत मिली वञे त हाणे 6 अक्षर कहिड़ो थियो अथव दादा? शादी करना पे आप खाता ही न खटिया। चिखण साईं मूंखे सफ़ा तू ही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे दा भी वगा से तेरा है तू मेरा बटे दा भी वगा से तेरा है तू मेरा बटे दा भी वगा से तेरा है तू मेरा बटे दा भी वगा से तेरा चिखण साईं मूंखे सफ़ा तू ही थो इन जोड़े में ॾाढो जानी ठही थो तू मेरा बटे दा भी वगा से तेरा है तू मेरा बटे दा भी वगा से तेरा है तू मेरा बटे दा भी वगा से तेरा है तू मेरा बटे दा भी वगा से तेरा पीता हूँ झूम झूम कर पैमाना मैं अली का पीता हूँ झूम झूम कर पीता हूँ झूम झूम कर पैमाना मैं अली का पीता हूँ झूम झूम कर पैमाना मैं अली का नजरों में मेरे आ गया हाँ नजरों में मेरे आ गया मैं खाना है अली का पीता हूँ झूम झूम कर पुत्र ढिंगाना कम कार जी भी करियो पुत्र आओ हिक ऐं अव्हां ॿ पुत्र वांदा था घुमो पुत्र जेकॾहिं कमाईंदव त खीसे में 5 रुपया हूंदव सबको संग भी ॾींदो हूअं बि अव्हां खे माल जी सख़्त ज़रूरत आहे पुत्र बाबा ओहो ज़मानो वियो जेको 1974 वारियूं छोकिरियूं चवंदियूं अगर तुम मिल जाओ ज़माना छोड़ देंगे हम ये 2019 थई अजकल जूं छोकिरियूं चवनि थियूं अगर तुम मिल जाओ पुराना छोड़ देंगे हम बाबा तू हाँ पोढ़ो थी वियो आहीं कुछ असांजे बारे में सोच बाबा मैं कू देख मेरे पुछू छोकरियां अगू पुछू घुमदे न मां करे संग दे बारे जाके मूंखे ख़बर आहे ख़बर इहो आहे न कमाइण जो बहानो आहे बहानो साईं वाह हेॾो इंतजार प्यार कयो थी न तो पो इंतजार करण भी सिख मुंजा साईं साईं इंतजार भले ही करायो पर एतिरो करायो जो इंतजार कंदे कंदे किथे साह न हलियो वञे साह वञे तुंहिंजे दुश्मन जो अरे तू तो मुंहिंजो साईं शबाना हिकु ॻाल्हि चवाई हाओ चओ दोदा छा ॻाल्हि आहे शबाना मां कुझु ॾींहंनि जे लाइ शहर तो वञा अच्छा घणे ॾींहंनि लाइ तो वञी शहर महीनो भी लगी सके तो साल भी लगी सके तो पोइ ठीकु आहे वञ न बीठो छो आहीं वञा वञ वञ हा हा वञ न वञा हा पोइ वञ बीठो छो आहीं अरे हेॾा काॾे तो वञी सदके वञा मां
सदके वञा मां तुझे नाज़ंता मारे छॾियो तो मूंखे मिठा नेणनि सां मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां सदके वञा मां तुझे नाज़ंता मारे छॾियो तो मूंखे मिठा नेणनि सां मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां खणी वई दिल तूं करे मूं ते जादू पहिरीं नज़र में करे वे तू काबू मिलियो बेहिसाब थई हुस्न तोखे रब खां मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां सदके वञा मां तुझे नाज़ंता मारे छॾियो तो मूंखे मिठा नेणनि सां मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां जंहिंखे बि ॾिसी थो करी थो घायल तोला थी वञे थो उहो माण्हू पागल होश तो हलियो वञे तेजो ज़हन मां मारे छॾियो तो मूंखे मिठा नेणनि सां मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां सदके वञा मां तुझे नाज़ंता मारे छॾियो तो मूंखे मिठा नेणनि सां मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां सूरत तुंहिंजी ॾाढी आहे प्यारी मीरे हसन तूं वणी वे लगारी ॾिसी तोख जानी चरी थी वई हाँ मारे छॾियो तो मूंखे मिठा नेणनि सां मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां सदके वञा मां तुझे नाज़ंता मारे छॾियो तो मूंखे मिठा नेणनि सां मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां मारे छॾियो तो मूंखे मिठा नेणनि सां मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां पुट ढिंगाणा मूं सेठ शौकत सां ॻाल्हायो आहे तूं सुभाणे शहर वञजां मता उते वञी उबतियूं ऐं सुबतियूं हरकतूं करीं सेठ शौकत तमामु ख़ुशि माण्हू आहे तोखे पघार पुट 15,000 ॾींदो थधे छां जो कमु आहे पुट बाबा अदा सेठ सॼा ॾींहुं पींदा शराब उबता सुबता हणे धक पोइ मर पिछे 15,000 कमास रही अदा ढिंगाणा असां हिकिड़ो कमु सोचियो आहे 5 रुपया तूं आणींदे 5 रुपया असां आणींदासीं असांजी मानी कुत्ता बि कोन खाईंदा ठीक है अदा तूं अदाई त मां सुभाणे वेसां जाफर जिए रत दुश्मन जो पिए साथियों अज तबाही आणींदासूं तबाही हा जाफर अज तबाही कंदासीं तबाही हा सुमर तूं सच थो चवीं हिन तर में जाफर जो नालो चमकाइबो ईअं ई थींदो रजब ईअं ई थींदो जाफर जो नालो 10 में मशहूर थींदो जाफर हिन बेले जो बादशाह आहे बादशाह हाँ मां जंग जो बादशाह आहियां बादशाह न जाफर न तू बादशाह न तू तो एक राह भटकल मुसाफिर आई मुसाफिर सूबेदार मां राह भटकल मुसाफिर न मां हिन जंग जो बादशाह आहियां बादशाह
तोखे जुरियत कीअं थी मुंहिंजी बादशाही में दाख़िल थियण जी? जाफर, मूं हमेशा तोखे प्यार सां समझायो आहे त छॾे ॾे झंग वारी दुनिया, निकिरी अच इन ज़लालत वारी ज़िंदगी ऐं ख्वारी वारी ज़िंदगीअ मां ॿाहिरि निकिरी त ॾिस जाफर। हिन झंग मां केॾी न हसीन ऐं ख़ूबसूरत दुनिया आहे जिते हर को पंहिंजी मर्ज़ीअ सां ख़ुशी ख़ुशी ज़िंदगी गुज़ारींदो आहे। जाफर, जेका ज़िंदगी पंहिंजे प्यारनि खां बग़ैर गुज़ारजे उहा बि कहिड़ी ज़िंदगी आहे? न घर जी ख़बर, न पंहिंजनि जी ख़बर। सूबेदार, ये पटियूं वञी ॿियनि खे पढ़ा। असां सभु कुझु विसारे झंग वसायो आहे। झंग छॾे ॾे इन हथियारनि जो सहारो जाफर, अची कानून जे अॻियां पेश पो। माना त मां पाण अची सिर अॾी ते रखां, ईअं न? न जाफर न, ईअं न चओ। कानून खे जुर्म खां नफ़रत आहे, इंसान खां न। सूबेदार साहब, घणी हाणे तकरीर न कर। हाणे निकिरी वञ हितां, मतां ॿाहिरि निकिरण जो रस्तो ई न मिलई। मां तोसां वाइदो थो कयां त जाफर, मां तोसां नाइंसाफ़ी थियण कोन ॾींदुसि। तूं पाण खे कानून जे हवाले कर। माना तूं ईअं कोन मुड़ने सूबेदार, फ़ाइर कयो। हेठो ज़िलज़िला आ गया, कोई तूफान आ गया। ठहरो, पहुंच रहा हूँ बाबा, पहुंच रहा हूँ। खबर ही नहीं है लोगों को, पता नहीं क्या लोगों को हो गया। ये मोबाइल में जो मामला तेज कर। बाबा कौन हो तुम? सेठ, मेरा नाला धिंगाना है। तू सेठ शौकत है ना? मैं सुमर दा पुत्रा। हाँ बाबा, मैं ही शौकत खान हूँ। आपको उमर खान ने भेजा है क्या? सुमर का बेटा है धिंगाना खान। धिंगाना खान मुझे सुमर खान ने बताया। आ जाओ बाबा, आ जाओ, तुम्हारा अपना घर है, आ जाओ। दरवाजे को बाबा, ये टैंकर है, ये रक्षा भी है। इधर पार्टी चाहे शाम को मैं और मेरी लड़की वहाँ बैठते हैं। ये जो घर है ना, ये तुम्हारा अपना घर है। बाबा आदमी ये क्या करता है बाबा? ये झंग नहीं है, ये शहर है यार। अभी से सर, जाफर ते को बदनाम धाड़े लाए, तव्हां उनखे छो नथा मारियो? ऐं तव्हांखे काफ़ी मौक़िया भी मिलिया आहिनि मारण लाइ। आख़िरकार अहिड़ी कहिड़ी मजबूरी आहे? इस्माइल, मां अगर चाहियां त जाफर खे 1 मिंट में ख़त्म करे थो सघां। इस्माइल, छो त कानून खां वधीक ताक़तवर केर बि नाहे। पर मां इंसानियत खे क़त्ल नथो करणु चाहियां। मां त जाफर जे अंदर लिकियल ॾोह खे क़त्ल करणु थो चाहियां। सर, हाणे जो हिन तरह जा माण्हू अमन जे लाइ दर्शन पिया, उन्हनि जो छा? हाँ सर, रोज अगवा ही करूं। अवाम ताफ़ुज़ में ना है सर। रस्ते तां भटकियल नौजवाननि खे गोलीअ सां नाहे मारणो, उन्हनि खे अमन जे पैगाम सां सिधे रस्ते ते आणो आहे।
परेशानी तो इन ॻाल्हि जी आहे सर, असां हुननि जे खिलाफ़ एक्शन छो नथा खणूं? हाँ सर, इन परेशानी जो को त हल कढणो पवंदो। परेशान थियण जी का बि ज़रूरत न आहे। बस हिकु ॻाल्हि पंहिंजी ज़हन में रखो त अवाम खे तहफ़ुज़ ॾियणु असांजो फर्ज़ आहे। विढ़ो पंहिंजे हक़ लाइ, कलम जी ताक़त सां हिन ज़ुल्म खे ख़तम कयो। छो विढ़ो? सिंधी, बलोच, पठान ऐं पंजाबी असां सभु गॾिजी हिन मुल्क जा मुहाफ़िज़ बणिजो। मुंहिंजा दोस्तो, सच खे सच ऐं कूड़ खे कूड़ चवणु सिखियो। उथो, पंहिंजे हक़ लाइ आवाज़ उथारियो, पंहिंजे हक़ लाइ विढ़ो, कलम जी ताक़त। असांजा वॾा सजन खां वठी वॾेरनि जी गुलामी कंदा आया आहिनि। सॼो ॾींहुं ॿनियुनि में महिनत कयूं असां, वरी अधु खां वधीक हिसो वॾेरा था खयो वञनि। फ़ाइदो छा? जेकॾहिं असां माठ कंदासीं, असांजो नसल दर नसल वॾेरनि जूं गुलामियूं कंदा। इहे गुलामी जूं जंजीरूं तॾहिं टुटंदियूं जॾहिं असां वटि इल्म जो खज़ानो हूंदो। अॼु सभु तव्हां मूंसां हिकिड़ो वाइदो कयो त तव्हां पंहिंजा ॿार पुट हुजनि तो ऐं नियाणियूं हुननि खे स्कूल में पढ़ाईंदो। असांजो कंहिंसां को बि ज़ाती जहिड़ो न आहे। असांजो जहिड़ो आहे त जहालत सां, असांजो जहिड़ो आहे त गुरबत सां। इहा जहालत ऐं इहा गुरबत तालीम जे ज़ेवर सां ई ख़तम थी सघे थी। कादो अॼु धींगाणे जी मूंखे ॾाढी यादि अचे पई, छो जो हिन बाग में टई वेही कचहरी कंदा, का घड़ी सूरत हलींदा। बाबा अदा त शहर में ऐश कंदो हूंदो, ऐश। बाबा सेठ साहब जे घर में थधो कबट भी आहे। बाबा यादि अथई जॾहिं सेठ साहब ॾे अदा जी नौकरी लाइ हलियासीं, सेठ मूंखे चयो त मेरे लिए पानी लेकर आओ। बाबा मां कमरे में वियुसि, मूंखे बेमानी अची वई त मुंहिंजी नज़र कबट ते पई। मूं सोचियमि त कबट में 2 रुपया हूंदा। बाबा जे कबट खोलिया, अंदरि बर्फ ई बर्फ, केला, नारगियूं, अंब, सभु सॼो कबट भरियो पियो हुजे। अबा ज़ुल्म थियो, कहर थियो। अबा इन छोरनि त सफ़ा बाहि ॿारे ॾिनी आहे। सॼो ॻोठ तव्हांजे ख़िलाफ़ थी वियो आहे। बाबला साईं, तव्हां खां पुछण वारो हाणे केरु बि कोन हूंदो। पंहिंजो बिलो करियो महल सां। हाणे इहा बक बक बंदि कर कमदार, ॿुधाए त थियो छा आहे? अबा रईस इहो ज़ाहिद पंहिंजे भाइरनि सां फतवा ॻोठ जे माण्हुनि खे भड़काईंदो। तइलीम हासिल करियो, वॾेरनि जी गुलामी छॾे ॾियो। हिन करे चवां थो त हिन जो बिलो करियो महल सां। टके जे छोरनि जी इहा जरियत, हे असां ज़्यादा फिटाइनि। अदा भूसो भरिजी वियो हिननि जे दिमाग़ में। ॾियो इजाज़त, हिननि जो इलाज कयूं। इलाज त हिन जो अहिड़ो कंदुसि जो राज ॾिसंदा। अचमत खान पहाड़ आहे, पहाड़। पहाड़ सां जेको बि टकराईंदो पुरज़ा पुरज़ा थी वेंदो। हमार सभई ॿार गॾिजी निकिता आहियो काॾे महल सां। छो कमदार, कमु आहे छा? अब हाणे मुंहिंजो तव्हां में कहिड़ो कमु? वञो, जाॾे खपेव वञो,
महल सां। ॿुधाए ॿुधाए कमदार, तुंहिंजो ज़रूर को कमु हूंदो जो असांजो रस्तो रोकियो अथई। हा हा कमदार, ॿुधाए त ॻाल्हि छा आहे? अब आउं तव्हांखे ॿुधाए त तव्हां नाराज़ थींदव। चवंदव त कमदार शैतानी थो करे महल सां। न न कमदार, कोन था चऊं तोखे शैतान, तूं कम जी ॻाल्हि कर। अब ज़ाहिर तव्हांजी वतंदा गिलाऊं कंदा आहिनि। चवनि था त इहे ॿाहिरि सॼो ॾींहुं रोल कुतनि वांगुरु फिरनि था, कमाइनि कोन था, सॼो ॾींहुं पराए माल में अखियूं विझो वेठा आहिनि महल सां। कमायूं नथा, छा हुनजे पीउ जे घरां खाऊं था छा? अदा मूं तव्हांखे चयो हो न त ज़ायद वारा पाण सां कोन ठहंदा। परावन सां प्यार, पंहिंजनि सां तकरार। आयो आहे अमन जो पैगाम खणी। हलो अदा। वाह कमदार, तुंहिंजा कमाल हाणे तो वञो भड़काया ज़ाहिद वारनि खे महल सां। है वैसे असली क्या जमाना था जब तुम्हारी माँ और उसको जन्नत नसीब करे। वो बेचारी मेरा इतना ख्याल कर, इतना ख्याल कर, याद कर ढिंगाड़ा मेरा बेटा ढिंगाड़ा, तुम ऐसे करो, एक पानी का गिलास तो थोड़ा नमक मिला, जाओ पानी का बेटा क्या हुआ डैडी? तबीयत तो ठीक है? हाँ बेटी खैरियत से। बेटी मुझे लगता है कि मेरा थोड़ा ब्लड प्रेशर हो। अब बेटी बात ये है कि ये जो ये मेरे जिगरी दोस्त सुमर खान, तो सुमर खान मेरा बचपन वाला, जब हम छोटे छोटे होते थे तो खेल भी खेलने के साथ साथ एक दूसरे से लड़ते पड़ते थे। डैडी, ये जो गांव के लोग होते हैं ना, ये शहरी लड़कियों को देखते हैं तो घूरते ही रहते हैं, घूरते ही रहते हैं, आंखें ही नहीं निकालते, बिल्कुल जाहिल होते हैं। बेटी तुम नानी को कभी गलत आदमी नहीं समझो, बहुत अच्छा आदमी है, सादा आदमी। तुम छोटी हो, हमारी बात समझ नहीं आए। ये लोग जात नहीं है, ये बड़े वफादार होते हैं अपने बातों के साथ। असल बात ये है कि इन बेचारों ने कभी शहर नहीं रहे, आदमियों के साथ रहे, अच्छे आदमियों के साथ रहे बच्चे। तो बेचारी बकरियां चराते रहते हैं, उनको अकुल भी तो भेड़ बकरियों जैसा ही होगा ना। पर खुदा करिए घर जब आया है हो सकता है कर जाए। सेठ, एक ने पानी एक ने लून। यार तुम तो कोई बड़े जाहिल आदमी, तुमको 1000 मरतबा कहा है जो भी चीज लेके आओ वो ढांप कर लेके आओ, कोई इसमें मक्खी पड़ जाए, कोई मच्छर पड़ जाए, अजीब किस्म के आदमी को यार। हाँ बेटी, अब ये बन गया ORS। इंसान की जौबन क्या खत्म हो जाए बदन से ही, फिर इसको पीना लाजमी होता है, ब्लड प्रेशर ठीक हो जाता है। आई बात बेटा, देखा अब ये सारा सामान ले जाओ, ऐसे करो आप सवाल मेरे पेन जाओ। हाँ मचा वही जाना। डैडी, ये कभी नहीं सुधरेगा, इसको फारिग कर। अब इसको निकालता हूँ तो वो सुमर खान मुझे मजाक देगा कि यार मैंने तुम्हें अपना बेटा भेजा, तुमने इसको सुधारा ही नहीं, ऐसे चाहे का चाहे वापस कर दिया। एक घंटे तक बहुत अच्छा है यार। 15 मिनट हुए खाना खाया है, फिर खाना लेकर आया है, क्या पकाया यार?
अजीब किस्म के आदमी हो। जब तुमको सीधा काम बोलते हैं तुम उल्टा काम करके आते हो। अब ये भी तो ट्रे में रखने वाली चीज है, इसमें बाबा ये खाना आपकी ढाम कर लेकर तुम इसमें जूते ढाम कर लेके सेठ मेरी गाल बुध ताए आप बता क्या जका जे चाव सा धट चाव हुन लो तुम ते हर को रुकावे ना भाई। बाबा जाओ बाबा जाओ, मैंने तौबा कर दी, मेरे बाप दादा की तौबा। ज्यादा काॾे निकिता आहियो? ख़ैर सां सोभ महल सां। कमदार कम सां पियो वञा, छो ख़ैर त आहे न? न बा ईअं पुछियुमि पे अबा तुंहिंजा 100 टकल गॾिया नाराज़ पे लॻा, छो भला अहिड़ी ॻाल्हि का थी आहे छा महल सां? न कमदार अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे, पर कमदार इहो त ॿुधा त हू नाराज़ छो? त पोइ छो भला? कल हालात तव्हां ते तपी तंदूर थी वियो, चए पियो परावन सां प्यार पंहिंजनि सां तकरार सोभ महल सां। ज़ाहिद वतंदो अमन जो पैगाम ॾींदो, पहिरीं पंहिंजा रफ़ाल सुधारे। असां कयो छा आहे जो पंहिंजे पाण खे सुधारूं? हा कमदार ॿुधायो न छा कयो आहे असां? अबा मूं ते गरम छो था थियो? तव्हां हुन खां पुछा त करियो न, जेको तव्हां घटि वधि चवंदो वते पियो। असां पाण में सौट आहियूं, ठही पवंदासीं, तूं पंहिंजे पाण खे विच में विहारण जी कोशिश न कर। अबा मुंहिंजो कहिड़ो कमु? मां त चवां थो तव्हां पाण में खिली ॻाल्हायो। अबा हाणे शला ख़ुशियूं नसीब थींदी महल सां। ठीकु आहे कमदार ठीकु आहे, असां सभु सम्झूं था त तव्हां ॿियनि जी ख़ुशियुनि में केतिरा ख़ुशि हूंदा आहियो। अचो था। अरे साहबा तोखे ला बाहि ते तेल हारे आया सोभ महल सां। अच्छा इहा ॻाल्हि आहे, पोइ त इहा ॻाल्हि सही आहे। वाह कमदार वाह, तूं कम ई नल्ला पैदा थियो आहीं। बसि रह साहब तव्हां जूं महिरबानियूं आहिनि, न त असां ग़रीबनि खां केरु थो पुछे। न कमदार तूं पंहिंजो पाण खे अकेलो न सम्झ। कमदार असांजो हमेशह तोसां साथ आहे साथ। कमदार तूं हमेशह असां सचो रहियो आहीं। कमदार तुंहिंजे लाइ असां वटि वॾी इज़त आहे। पोइ ऐसे जल्दी करता पाण वारे यार जाफर खे चऊं इन बाहि खे भड़काए महल सां। वाह कमदार वाह, तूं त वॾे कम जो माण्हू आहीं। कमदार तयार थी हली मिली अचूं यार सां। क्या नाम है? बेगाना नहीं, बेगाना नहीं, मस्काना नहीं, देंगा। आज तुम हमारे नौकर हैं, मेरे दोस्त ऊपर में हमारे साथ ये जाम मां बेटो कौन बाता ऊपर मोकर है
मोकल में हथा माफिया मिट्टी है तुमसे सच में मिट्टी है अच्छा क्या हुआ सेठे तू सफा सड़क कमाती पानी पई है पियो तुम्हारा पियो जब तुम इसको पियोगे तो तुम्हारी हैसियत बढ़ जाएगी जिंदगी बदल जाएगी ये ख्यालात बदल जाएंगे अरे हो गया एक बार भी बात रब सूह दई सवाई तुझी सूरत वठाही तुझी सूरत वठाही तुझी सूरत वठाही रब सूह दई सवाई तुझी सूरत वठाही एक चपड़ा गुलाबी ॿियो नेण थी शराबी एक चपड़ा गुलाबी ॿियो नेण थी शराबी तुझी यकीन में आहिनि सौ खुमारो सुना रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुना रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुना रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुना तुझो चेहरो चंड जहिड़ो अॻे ॾिठो न मूं अहिड़ो तुझो हुस्न जो ताप सहे माण्हू भला कहिड़ो तुझो चेहरो चंड जहिड़ो अॻे ॾिठो न मूं अहिड़ो तुझे हुस्न जो ताब सहे माण्हू भला कहिड़ो हिकु सुणो ॿियो सोरा के सिंगार ओ सुहिणा रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुहिणा रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुहिणा पाए हीरन वारो हार माण्हू मारी थो हज़ार हथ नरम ऐं नाज़ुक ॾंद मोतिन जी कतार हा पाए हीरन वारो हार मारी माण्हू थो हज़ार हथ नरम ऐं नाज़ुक ॾंद मोतिन जी कतार सवे माण्हू था घुरण तुंहिंजो दीदार ओ सुहिणा रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुहिणा रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुहिणा हमारी दिलबर जी साराह करे नाहे क्यों गुनाह सच्ची गाल मूं कया मथां ॾिसे थो अल्लाह हमारी दिलबर जी साराह करे नाहे क्यों गुनाह सच्ची गाल वाकई मूं मथां ॾिसे थो अल्लाह खुली भाग पे दीजे पंहिंजो प्यार वो सुहिणा रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुहिणा रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुहिणा रब सूह ॾई सवाई तुंहिंजी सूरत वठाही तुंहिंजी सूरत वठाही तुंहिंजी सूरत वठाही रब सूह ॾई सवाई तुंहिंजी सूरत वठाही हिकु चपड़ा गुलाबी ॿियो नेण थी शराबी हिकु चपड़ा गुलाबी ॿियो नेण थी शराबी तुंहिंजी यकीन में आहिनि सौ खुमार ओ सुहिणा रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुहिणा रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुहिणा रेशम रेशम जहिड़ा हिन तुंहिंजा वार ओ सुहिणा
ऐसे दुर्मार्गों के साथ में करता हूँ। शराब पीना माँ पति की आज मैंने निकाली है जवान सारा। अस्सलाम वालेकुम जाफर। वालेकुम सलाम हशमत खान। तू हिते कीअं अचण जी तकलीफ़ कई? हुकुम करिया मां पाण हाज़ुर थियां। ॻाल्हि साॻी आहे जाफर। तूं अची आ मां हाणे कम ॾेखार कम। इएं न थिए जो वक़्तु हथनि मां निकिरी वञे। तूफान अचण वारो आहे रईस, तूफान अचण वारो आहे। तूं पाण ॾिसंदे हिन तूफान में हशमत खान जा दुश्मन कीअं था उॾामी वञनि। हा जाफर कम करे ॾेखार। तमाशा घणा इंसान। रुगो जाफर तमाशो बि न आहे ॾिसणो। जाफर कम करे ॾेखार कम। अॼुकल्ह अदा वॾे खे मायूस करे जाफर। तूं वेही तमाशो ॾिस कमदार, ॾिस कीअं थो कम हले। जाफर रईसन वटि तमाशे जी कमी न आहे। हवेलीअ ते रोज़ छेरनि जी छिमकार आहे। तूं पंहिंजो कम ॾेखार। तूं वेही तमाशो ॾिस कमदार, असीं छा मां छा था करियूं। हशमत खान असां कच्चियूं गोलियूं न आहिनि खेलियूं। हशमत खान तूं सभु कुझु असां ते छॾे ॾे। असां ॼाणूं असांजो कमु ॼाणे। अरे सो तव्हां बेफ़िक्र थियो, ईअं सम्झो त कमु थी वियो। ठीकु आहे जाफर ठीकु आहे। कंहिं बि शइ जी ज़रूरत पवे तोखे हिते हुते मिली वेंदी जाफर। अल्लाह भाई चङो अल्लाह भाई। दोदा तू अदा हलार के चओ त ही झेड़े वारा कम छॾे दे। शबाना असां बेवाजिबी कंहिं सां बि न आहियूं कंदा। जॾहिं का ॻाल्हि किची में पवे थी तो ज़ाहिरा मुंहुं त ॾियणो पवंदो न। शैताननि जे चवण ते लगी हिक ॿिए खां पाण खे धार न कयो। हिक ई ॾाॾे जी औलाद आहियो। हल भला तूं ई ॿुधाए छा कयूं असां? छा में असां भाउर ग़लति आहियूं? धोधा धोधा मां तोसां बेस नथी कयां। मां त तोखे सम्झायां पई त माण्हुनि जे चवण ते लगी हिक ॿिए जा दुश्मन न थियो। इहे ॻाल्हियूं पंहिंजे भाउरनि सां छो नथी करी? अदा वारा मुंहिंजी ॻाल्हि ॿुधनि किथे था। हिकु तूं त आहीं जंहिंसां मां वेही सभु पंहिंजे दिलि जा हाल कंदी। पुट शरीफ़ सम्झण जी कोशिश कर। तूं रुगो इन छोरीअ जे वेझो थियण जी कोशिश कर। इहे वांदा दोस्त कम कोन अथई। कंहिं कमकार जी सोच रख। बाबा साईं तोखे अल्लाह साईं वॾी ॼमार ॾे। तुंहिंजे हूंदे मां कमकार जी सोचां। इहो त ठीकु आहे पुट, पर आख़िर मां केतिरो जहिड़ो हूंदुसि। हूअं बि इहे ॿई सोट पाणे थींदा तबाह। तूं हिन छोरीअ शबाना खे प्यार जी ॼार में फसाए त जीअं इहे 10 एकड़ ज़मीन जा तुंहिंजे नाले सां थी वञनि महल सां। समझी वियो आहियां बाबा साईं, समझी वियो आहियां तुंहिंजे दिमाग़ खे। आख़िर त मां बि त तुंहिंजो ई पुटु आहियां न। अभी तो मैं जवान हूँ, 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 अभी तो मैं जवान हूँ। क्या क्या मुझे क्या माल क्या
अपनी तपसील गाने से कैसा लग रहा क्या जवाब है, क्या फेरी दी है। एक सराय इधर लगाइए, एक सराय इधर लगाइए, अख समाती हो गई। अब ये तफसील ढिंगाने से पूछता हूँ, मेरा क्या ढिंगाना अब बताओ, ये जो थोड़े थोड़े सफेद बादल है ये उसमें हो रहे, वैसे तो मैं जवान हूँ, इतना बुरा नहीं हूँ, लगा पड़ा हूँ दूसरी शादी के चक्कर में। मेरा यही याद करे पुराना यार है सुमर खान, तेरा बाप सुमर खान है, उसकी बीवी मर गई, वो भी दूसरी शादी के चक्कर में है, उसको मैं परणाऊंगा। शादी में खाब लेकर भूतन का मकान और अच्छे बताओ मैं कैसा लगा? सच्ची बुधाई तो बिल्कुल डब्बा दांत लगता भाई। डब्बा दांत? ये डब्बा दांत क्या हो? मेरा मतलब है तो तू चटला को रखता भाई। हाँ, सही फरमाया आपने, मेरी माँ मर्याद भी यही कही, तुम चांद के टुकड़े हो, चांद के टुकड़े उड़ नहीं मर रहे। अरे नहीं चरिया, चांद का टुकड़ा पानी में डूबा नहीं है, पानी से निकल रहा है चांद का टुकड़ा। तो देवी का चांद हो, चाप ताप हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो, देवी का चांद हो। अब बताओ मैं कैसा लग रहा हूँ? हाँ, एक बात तो मैं भूल गया, ये दुबई से शूशक वाली चीज मंगाई, शूशक। जब ये करेगी सारे शहर में इसकी खुशबू फैल जाएगी, जैसे तू इस घर में फैल गया है। अब लग रहा हूं ना दबादाम। ऑल इंडिया मुस्लिम लीग जी गॾिजाणीअ में कायदे चयो त मुसलमानों, मां दौलत शोहरत ऐं ऐश इशरत जा जाम मज़ा वरिता आहे, पर हाणे मुंहिंजी हिकिड़ी हसरत आहे त मां मुसलमाननि खे आज़ाद ॾिसां। ऐं इन जुस्तजू में हुन ॾींहं राति हिकु करे असांखे हिकु आज़ाद मुल्क ठाहे ॾेई हलिया आहियो। उन दौर में जॾहिं बि को ख़ुशीअ जो ॼाड़ वेंदो हुयो न, त चइनी सूबनि जे माण्हुनि जे चेहरनि ते भॻूं रक़्स कंदियूं हुयूं ऐं राति जे पोएं पहर में देश जी ख़ुशहालीअ लाइ दुआऊं घुरियूं वेंदियूं हुयूं। पर अॼु असां पंहिंजा सभु सचा असूल विसारे ऐं कूड़े असूलनि खे बरक़रार रखण ख़ातिर अहिड़ा त क़दम खणंदा आहियूं त जीअं असांजी वाह थिए। ज़र ज़मीन ऐं ज़न जे हथरादू तकरारनि असांजे इन मुल्क खे सुञो करे छॾियो आहे। सही था चओ दादा, तो बिल्कुल सही था चओ। हिन धरती ते इंसाफ़ करण वारा हाणे पाणे ना इंसाफ़ी जो मच मचा वेठा आहिनि। दादा कल शाम ते सिर ॾियण वारो अॼु पाण था शाम जो साग ॾियनि। अदा साईं, इहो तो ॿुधायो त भला हिते हाणे कंहिंसां बि इंसाफ़ न थींदो? इंसाफ़ थींदो भेण, इंसाफ़ ज़रूर थींदो। जेके माण्हू पंहिंजा कूड़ा असूल बरक़रार रखण ख़ातिर दौलत खे ई पंहिंजी असल ताक़त समझी रहिया आहिनि, शायदि उहे माण्हू इहो विसारे वेठा आहिनि त दौलत खां वधीक ताक़त कलम में आहे।
कमदार लगे तो तू पंहिंजी चाल में नाकाम थी। कमदार ड्राड़ू तो वॾियूं तो हाणे कमदार अमल तो हिक ते भी न कंदो आहे। कमदार कुछ अमल करण भी सीख। रुगो ड्राड़ू होणी असां खुश न कर। देख तव्हां हर भरू मुंहिंजी बेइज्जती न करियो। धमाको थी तो अहिड़ो धमाको थी तो देहन में दहकार थी वेंदा। पापला साईं थोड़ो सब्र त करियो। अञा केतिरो सब्र कयूं कमदार। हाणे धमाको थियणु घुर्जे कमदार। वाह कमदार वाह कम के खणी छॾियई। वाह कमदार कुछ करे। डैडी शहर में नौकर मर गए थे जो आपने गांव से नौकर मंगवाया जाहिल। बेटे तुमको 1000 मर्तबा कहा है कि लोग जाहिल जरूर हैं, लेकिन ये लोग अपने मालिकों के साथ बड़े ही वफादार होते हैं। और सबसे बड़ी बात ये है कि ये बेचारे कम पैसों में आ जाते हैं और शहरों में काम काज कर। अब आई ना मेरी बात समझ। ओ धिंगाड़ा, अरे कहाँ मर गया बाबा तुम इधर आओ। वलके मौत पई। धिंगाड़ा भी कोई नाम है, इसका कोई मतलब ही धिंगाड़ा धिंगाड़ा। इससे तो अच्छा था कि इसका बाप इस पे नाम रखता बेगाना। वो अच्छा नाम था बेगाना। पता नहीं मिल गया। आजा बाबा इधर आजा, काम है। बाबा तुम ऐसे करो, तुम वो छोड़ जाओ। हाँ वही जा। हाँ जाओ। अब देखना वो एक बात कही है, ये कोई दूसरी चीज लेकर आया। देखना एक है ना तेरे ये तवा इनको बड़ी इडी सोपी होती है पीछे मुंह को मली जावरे बिची गली। देखा चोरिया बोला तवा ले। अजीब बात ताया आप बता क्या मैं तवा चाहो उन्होंने वादों में क्या करना है। कितने क्या बाबा ऐसे छोड़ो, ये तवा ले जाओ, तोलिया ले जाओ बाबा, तोलिया ले जाओ। इन्हें आकर पोतरा चाहो। हाँ ठीक है मैं जाना एक पोतरा बाबा पोतरा जब पड़ा है तुम ऐसे करो घड़ी लेकर आओ। घड़ी हाँ घड़ी। डैडी मांगो एक चीज लाता है दूसरी चीज। अब देखना ये घड़ी लेकर नहीं है। अरे ये तो काफी नहीं है, मालूम आदमी ये जानवर है आदमी, ये पता नहीं क्या चीज है। देखा मैंने कहा घड़ी आए तुम दिल्ली वाले पर एक मट होंगे ना मट वो दरगाह में बाबा मैंने तुम ये क्या लेकर आए उसमें मैं तो मुंह डालूंगा पानी पीऊंगा क्या। ये आखिर में बात जाओ वो बात लेकर मां तेरा भी होता। अरे चलिया तू कहा चलिया को बेटी और बाप होगा तू कहाँ चलिया होगा। तू तो खड़िया है वाच। हाँ ये भी ना बात पता नहीं कब से बड़ी बोलो तो गला लेकर आता है, तो या बोलो सवाल। ठीक है बेटा अब मैं जा रहा हूँ, बड़ी देर हो गया। लेकिन एक बात, इस मासूल आदमी के साथ न तुम बात करना न कि इसके मुंह लगना, समझते? ठीक है खुदा।
अरे छोरा तव्हां भला शराफ़त जो ठेको खयो आहे या वरी तव्हां नालो पंहिंजो चमकाइण लाइ पंहिंजो शौक़ जाॻियो? जेकॾहिं नाले चमकाइण जो शौक़ अथोन त पोइ हथनि में हथियार खणी अची असां सां गॾु बीहो। हा दे हिन में मशहूर थींदा रड़ियूं करे रोडनि ते माण्हू गॾु करण सां कुझु कोन थींदो। वॾा आया आहिनि जालत सां झेड़ो करण वारा। अड़े झेड़ा खाली हथनि सां न आहिनि थींदा, झेड़ा हथियार सां थींदा आहिनि, हथियार सां। जाफर इन हथियार सां असांजो झेड़ो आहे। इन हथियार खे त असां ख़तम करण था चाहियूं। असां तालीम सां हिन मुल्क जे कोने कोने ताईं हिन कलम सां अमुन जो पैगाम ॾींदासीं। इन हथियार जो नाव निशानी मिटाए छॾींदासीं। मिस्कीन आयो, मिस्कीन थी रहो। वॾो नाज़ आहे तोखे हिन कलम ते। छा ॾिनो आहे भला तव्हांखे हिन कलम? हिन कलम असांखे सभु कुझु ॾिनो आहे। अॼु जेकर असां आज़ाद आहियूं उहो लफ़्ज़ आज़ादी बि हिन कलम सां लिखियो वियो आहे। अरे तव्हांजे इन हथियार त हर दौर में तबाहियूं मचायूं आहिनि। हाणे घणी तकरीर न कर, अॼु तोखे छॾे था ॾियूं। ॿीहर जेकॾहिं असांजे यार हालार खे घटि वधि चयई न त पोइ वधीक समझी था सघो। शबाना मुझो वस हले त सजी दुनिया जूं खुशियूं मेड़े तुंहिंजी झोलीअ में रख। चङो चङो हाणे एतिरा बि कूड़ न आण। मूंखे सभु ख़बर आहे त तूं मूंसां केतिरी मोहबत कंदो आहीं। भोग न समझ शबाना, मां वाकई तोखे दिल ऐं जान सां चाहींदो आहियां। शरीफ़ तूं मूंखे एतिरो चाहींदो आहीं? शबाना इहा पुछण जी ॻाल्हि आहे, तो में त चरी मुंहिंजो साह पियल आहे। मूंखे तो ते ऐं तुंहिंजी मोहबत ते पूरो यकीन आहे शरीफ़। तूं राज़ी आहीं? ॿियो मूंखे छा घुर्जे? जी मैडम। जी मैडम। सिंगाड़ा तुमने अब तक शादी क्यों नहीं की? ॻाल्हि इहा आहे जो असां अॾूं भेरा आहियूं ऐं टिजा भेरा पियूं उहे ऐं असां ॾेवण ॾियण लाइ संग है ही कोन्हो त शादी किथों थी वई? सिंगाड़ा अब मैं तुम्हारी जुबान समझने लगी हूँ। तुम मुझसे बातें किया करो, मैं तुम्हारी जुबान सीख जाऊंगी। मां भैदारान जी सची हुई फिटे गई।
हाली जोगी जिया मुरली वजाए वजाए थकिजी पियो आहीं तुंहिंजी मुरलीअ जे आवाज़ ते को बि नांग बिल मां नाहे निकितो। रईस मां उहो जोगी आहियां जंहिंजी मुरलीअ जो आवाज़ ॿुधी जिंदा नांग त छा पर मुर्दा नांग बि करे कढंदा आहिनि ऐं माण्हुनि खे उपतियूं सुपतियूं पटियूं पढ़ाए एतिरो त माण्हुनि खे बेज़ार कंदो आहियां जो उहे पंहिंजे हयातीअ खां बेज़ार थी वेंदा आहिनि। कमदार इहे तुंहिंजूं उपतियूं सुपतियूं पटियूं कम जूं कोन्हनि। हाणे मजबूरन असांखे ॿियो को बिलो करणो पवंदो। ॻाल्हि खे थोरो सम्झ। कमदार लॻे थो त तव्हांजी मुरली भोरा भोरा थी वई अथई। हाणे वञी ॿियो को बंदोबस्त कर। कमदार अलाए कॾहिं इहे ॿई धुरियूं पंहिंजी हयाती मां बेज़ार थींदा। कमदार जे तोखे का ॻाल्हि सम्झ में नथी अचे त ॿुधाए त भला को ॿियो बिलो कयो। ॿुधई न अदा वॾे छा चयो आहे हिन ते अमल कर न त वधीक न त सम्झां थो। न न रस थोरी मोहलत ॾियो न कमु थी वेंदो बाबला महिल सां। ठीकु आहे कमदार आख़िरी मोहलत अथई न त पोइ अहिड़ो असरु कंदासीं जो पंहिंजा घर जा फातिम न सुञाणंदे। शुक्र तू हरूभरू जज्बाती न थी मां 500 हालात सां मिलां। अदा ज़ाहिद तव्हीं सही पिया चओ पर तव्हां थोरो हलार वारनि सां मिली त ॾिसो। तूं उन्हनि जी वकालत बंदि कर शबाना ही मर्दनि जो मामलो आहे। बाक़ी रही ॻाल्हि उन्हनि सां मिलण जी त मां उन्हनि सां मिली पाणे ॻाल्हाईंदुसि। अदा उन्हनि सां मिलण जो कोई बि फ़ाइदो कोन्हे को। हू त असांखे पंहिंजो सम्झनि ई कोन था। आजा वो हशमत खान जे जोर दे कुडन छो त असां जंग न अमन था चाहियूं। गांव से वापसी कब आओगे? अफशीन इलाही थी गई बाबा को आया देखो मैं को नहीं था आई गोठ री थदड़ी हवा खा मैं किस आया है। निंगाड़ा जल्दी वापस आना तुम्हारे बिना मेरा दिल नहीं लगेगा। अफशीन सवाल मेरा गोठी दिल लग सी मागिस आई जुआ ठीक है। अदा तू सब कुछ इन करे पियो करी बताऊं सुभाणे संग जण का इनकार करे करी। हालार मुंहिंजा भा तू हमेशा गलत सोच सोचींदो आहे। अदा तव्हां चवण छा था चाहियो? सौट ज़ाहिद वारा कॾहिं बि पंहिंजे लाइ बुरो नाहिन सोचींदा। यार ज़ाहिद ते परावन खे बि पंहिंजनि जी भाईंदो आहे। असां त वरी हिक ई ॾाॾे जी औलाद आहियूं तो हू असांखे कीअं भला बुरो चवंदा। अदा तोता हू त खाली गिलाऊं पिया कनि मतलब त हू असां खां वधीक तोखे ई प्यारा आहिनि। मुंहिंजो मतलब इहो हरगिज़ न आहे दिलावर। आधार भा मां तव्हांखे इहो चवण थो चाहियां त माण्हुनि जे चवण ते पंहिंजे सोचनि सां न ज़ाहिद अज सलाम बनो तो करी छो भला नाराज आई छा? अस्सलाम वालेकुम माफ कजो कुर्बान साहब हूं तव्हांखे नाहे ॾिठो। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। कुर्बान साहब ख़ैर त आहे न? अॼु पूरी तयारी सां बीठा आहियो लॻे थो त कंहिं वॾे मुजरिम जी तलाश में आहियो। ज़ाहिद रस्ते ते बीठल सिपाहीअ खां वठी सरहद ते बीठल जवान हिन मुल्क जी हिफ़ाज़त करे रहियो आहे। ज़ाहिद असांजी त हर वक्त इहा कोशिश हूंदी आहे त असां होशियार हुजऊं
कुर्बान साहब तव्हांजी सच्चाई जे करे त हिन तर में अमन आहे। बाक़ी हितां जा अमन कंदड़ त नाइंसाफ़ीअ जो मच मचाई वेठा आहिनि। शाहिद बाबू आखिर कैसे ते नाइंसाफ़ीअ जो मच मचाईंदा? ज़ाहिद ज़ुल्म जी कारी रात केड़ी भी डिघी छो न हुजे, पर उदाह के सोजरो ॾियण वारो सिज जरूर भरंदो आहे। हा कुर्बान साहब, असांजी भी यही कोशिश है त जहालत जी उंधाईअ के खत्म करे इल्म जे ॾींहं के रोशन कयो। हाँ ज़ाहिद, तव्हां सिधे रस्ते ते आयो। ज़ाहिद बाबू तव्हां अमन जे पैगाम सां नाइंसाफ़ीअ जो ज़रूर ख़ात्मो कंदव। अल्लाह कंदो तव्हां पंहिंजे मक़सद मां ज़रूर कामयाब थींदो। इंशाअल्लाह तव्हांखे पंहिंजे मक़सद में जरूर कामयाबी मिलंदी। ज़ाहिद मां तुंहिंजी हर मुमकिन मदद कंदुसि, तूं पंहिंजे अमन जो पैगाम जारी रख। तव्हांजी वॾी महिरबानी कुर्बान साहब, वॾी महिरबानी। ठीक है ज़ाहिद, तू वनी तो सगी। चलो खुदा खुदा हाफिज। अस्सलाम वालेकुम। ओ बाबा बिस्मिल्लाह, वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। न कर बाबा, ये न कर तू, मुझे लाइ छा ही यहाँ तोखे ख़बर पई आहे? पुट एतिरनि ॾींहंनि खां पोइ आए हैं, तोखां सवाइ असांखे हिते को बि मज़ो न थे आयो। बाबा अदा पाण खे किथे यादि कंदो हूंदो? थधा कबट लॻा पिया आहिनि, कमरनि में फिरियूं लॻियूं पियूं जेके थधे हवा ॾींदियूं आहिनि। अदा ये को फिरनी कोनिया कहने, ये को पखा कहने जो को थधी हवा दे दे। वाह, शहर में कोई छोकरी बन गई। ऐं सुबह तू करी जल, ऐं उनके प्यू नाल गाल बोल कर मेरी शादी कर। पर पुट हू कंहिंजी धीउ आहे? बाबा लॻे थो त तव्हांजो दिमाग़ ख़राब थी वियो आहे, तॾहिं तो अहिड़ियूं ॻाल्हियूं करे। अदा बाबा तुसां हलो तो सही। ठीक आहे पुट, पीरी में लाज़ाए मुंहिंजो भटको, जेको थियो सो ॾिठो वेंदो। किते ही पी रहे वाले से मता भजन जी कोशिश कई थई। भजंदा भाड़ा सी भाड़ा सफर, मैं एक बहादुर आया बहादुर। अच्छा तू बहादुर आई? अज तुझी आ बहादुरी खत्म था करियूं वारिस, अचई थी गोली।
सदको सदको जैसा सदको जैसा सदको 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 जैसा सदको 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 काचो कमदार है ज़ाहिद जय मेरा रब जी रज़ा पर तू परेशान न थी कानून कातिलन की सजा जरूर ही ज़ाहिद इन जहालत जे झेड़े में कानून तुझो हर मुमकिन मदद कंदो पर ख़ुदा साहब अफ़सोस हिन ॻाल्हि जो आहे त मुंहिंजो भाउ एॾो ई मारे पियो एॾो ई त मां आहियां न मां जंहिं जहालत जी उंधाई रात के खत्म करण लाइ इल्म जो ॾियो रोशन करण जी कोशिश कई है पर बेगुनाह मुंहिंजो भाउ मारे पियो पर मुंहिंजे भाउ जी कुर्बानी रायगा न वेंदी मां विढ़ंदुसि इन जाहिल समाज सां तेसी ताईं विढ़ंदुसि ऐं हर कुर्बानी ॾींदुसि जेसी ताईं इन माशरे का ये जहालत खत्म न थी थे इल्म जी दौलत सां माला माल न थी थे बड़ा थोड़ा मुस्मा बड़ा थोड़ा तौबा 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 पुट शरीफ़ कहिड़ो ज़मानो अची वियो आहे जो छोरनि हद करे छॾी ज़ुल्म जी पंहिंजो सोट मारे छॾियऊं बकवास बंद कर शैतान असां न मारियो वारस के अरे कुछ खुदा जो खौफ कर कमदार अरे तू कहिड़े किस्म जो मुसलमान आई तौबा मुसलमान त दुनिया में अमुन कायम कंदड़ मज़हब आहे अरे कमदार तू तो यहूदी जा हद पे पार करे चुको है अरे बेहया कमदार कुछ शर्म कर छो तो फिरौन जा किरदार अदा करी अरे कमदार बुद्ध ही जिंदगी तो मौत जी अमानत अमानत एक डी तू भी मरी वेंदे तो दुनिया में चंगू कम कर जो कब्र में तोखे कम अचे रुगो शैतानी छा थियो आहे दोदा खेर त आहे एडो वडो नाक थियो आहे अञा बि चई तो खैर आहे सॼे ॻोठ जे माण्हुनि जे वात में इहा ॻाल्हि आहे त वारिस खे सोट न ई मारियो आहे पर दोदा असां त वारिस खे नाहे मारियो वारिस त असांजो सोट हुयो हा दोदा मां मञा थो मां हर हिक सां सोटनि जूं गिलाऊं कंदो आहियां
पर वरी छा हालार, तूं त हुननि जे तॾे ते बि न आई वियो। अरे हिन ॻाल्हि ते ॻोठ वारा ठहियो, पर ज़ाहिद वारा बि असां ते ई शक कंदा। हा दादोदा, तूं सही थो चवे, असां ज़ाहिद वारनि ॾे ज़रूर वेंदा, पर हाणे वञण जो फ़ाइदो को बि कोन्हे अदा। हाणे थी सघे थो त ज़ाहिद असांखे तॾे ते वेहण जी इजाज़त बि न ॾे। अरे तव्हां विया आहियो जो हुननि तव्हांखे इनकार कयो आहे? अरे तव्हां हमेशा ज़ाहिद लाइ बुरो सोचियो आहे, पर हुन तव्हांखे हमेशा भैरनि वांगुरु सम्झो आहे। हू त अॼु माण्हुनि खे चवे थो त मुंहिंजा सौट मुंहिंजा बाज़ू आहिनि, बाज़ू। अस्सलाम वालेकुम दादाद। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। भेणा दे हाल वाल किथे आजकल नजर ही नहीं पाउंदा यार। मैं तेकू देखदा ना असल मैं अपनी जुबान ही विसार छुड़ा ते ना सरे की चूजेगा। दादाद यार वादे बच से बेजार मैं क्या सोच में तो क्यों ना मैं के रोजगार दी करा। आए मैं शहर निकल गया आए ब्याह आयो तो हन करीब मेरा भाग खुलण वाला ही जे सेठ करना मैं नौकरी करे ना आवा वो बंगला अन करीब मेरा थीवण वाला ही। होल की भला अदाजाद वो इवें जो सेठ दी दी नाल मेरी शादी थीवण वाली है। इवें किवें थी सकदा है गण? हां इवें कोन थी सकदा। इवें थीवण वाला ही, इवें थीवण वाला ही। पर अदा मेरी शादी ते ता सही ना। हां क्यों ना असा तेरी शादी ते मैं जरूर असा यार। पर अजकल थोड़े मसले मसाइल घणे थी पे ना जे करे मैं ना आ सकियुस ना सिर्फ माशू को मोकले सही। हाँ जिंगाड़ा जरूर ईंदासीं, छो कोन ईंदासीं। अब ज़ाहिद ॿुधो कोन थई खटा खूह में लगे पिया मिर्च मसाला कुट दिल्लीअ खे खाप में चीछड़ा। वाह चीछड़े नाक वो तो गोश्त गोश्त वो भी बाकरा। अदात हिंदू पंजे अंग्रेजी में आन वो छो न मस्त मरे छोकरी दा शादी जो थियणी अथस के दाल भी गोश्त नजर इंदो आ। हां साईं देख दे हूं देखू तू ने अपनी शादी ते ऐसे को दाल खावे नहीं या बाकरा चंगा हुन अला भाई ये मा शुक्र। पुट शरीफ मूं पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में को बि नेकीअ जो कमु न आहे कयो। ॿियो त ठहियो पर तोखे बि सिधे रस्ते ते हलण जी हिदायत न आहे कई। पर पुट अॼु तोखे वसियत बि कंदुसि नसीहत बि कंदुसि। पुट शरीफ अॼु खां पोइ को बि ग़लति कमु न आहे करणु। बुरे कम जो बुरो नतीजो निकिरंदो आहे। पुट मूं हमेशा रसनि जे चवण ते माण्हुनि में जहिड़ा कराया उन्हनि जहिड़नि में कई बेगुनाह मारिजी आहे। पर अज मां पंहिंजे कयल गुनाहनि खां तौबा थो करियां। तूं परेशान न थी बाबा। जेकॾहिं तोखे अलाह पाक सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ ॾिनी त पोइ मूंखे बि रब साईं तौफ़ीक़ ॾींदो बाबा। बाबा अॼु खां पोइ को बि ग़लति कमु न आहे करणो। कर खबर खबरदार केड़ी खबर खणी आयो आई? रसे या खबर खणी आयो आहियां त अॼु खां पोइ तव्हांजी कमदारी कोन कंदुसि। छो कमदार असां मां का तकलीफ़ रसी आया तोखे? रसे जॾहिं खां मूं तव्हांजी कमदारी कई आहे तकलीफ़ ई तकलीफ़ ॾिठियूं अथमि। कमदार होश सां ॻाल्हाए।
चरियो थियो ई आ होशम त अॼु आयो आहियां रईस। कमदार मूंखे लॻे थो त अॼु तूं नशो करे आयो आहीं। न रईस न, आउं बिल्कुलु होशम आहियां। अॼु आउं सरेआम ऐलान थो करियां, अॼु खां पोइ तव्हांजी पूरी कहाणी ख़तम। मूं तव्हांजे चवण सां कई बेगुनाह माराया आहिनि। कमज़ार भलाई तुंहिंजी इन में आहे जो या बक बक बंदि कर ऐं पंहिंजे कम सां लॻी वञे, न त छा कंदव रईस? एतिरा टुकड़ा टुकड़ा करे छॾींदोसीं जो तुंहिंजो पुटु बेड़े न सघंदो। भले तव्हां मुंहिंजा टुकड़ा टुकड़ा करे छॾियो रईस, इन जीअण खां मौत बहितर आहे। बाबा 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 रेसा खुदा जे कहर खां जुड़ो, खुदा जो कहर अहिड़ो अथव जो तव्हां सभिनि जी ज़िंदगी ख़तम करे छॾींदो। खण पंहिंजे पीउ जे लाश खे हितां निकिर। छा मां हथनि में हथियार खणी पलांद कयां पंहिंजे भाउ जो? छा मां बाग़ी बणिजी बग़ावत जो ऐलान कयां? साम ते सिर ॾियण वारा अॼु पाण साम जो साह कढी रहिया आहिनि। छा मां उन्हनि ज़ालुनि खे ॿुधायां त साम जो साह कीअं कढबो आहे? हा हा मां पलांद कंदुसि। हा मां हथनि में हथियार खणी ज़ुल्म जूं सभु हदूं ओरांगे वेंदुसि। हा मां हिते मज़लूम सां थियल हर हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदुसि, हिसाब वठंदुसि, हिसाब वठंदुसि। मां ईअं कीअं थो करे सघां? न, मां ईअं कोन कंदुसि। ही जहालत आहे, जहालत। मां कानून खां मदद कंदुसि। मां जहिड़ो कंदुसि त जहालत सां कंदुसि। शल माण्हुनि खे इहा ॻाल्हि सम्झ अची वञे त जहिड़ो ऐं दुश्मन उहे नासूर आहिनि जेके सुख ऐं अमन खे कैंसर जो मरीज़ था बणाए छॾनि, जो काल विकाणो कुर्सीअ ते। सो अॼु अदालत कीअं करे? तूं कंहिंखां थो इंसाफ़ घुरी? ही शूम सखावत कीअं करे? जो पाप करे थो पेट भरे, सो कंहिंखे बख़्शे कीअं भला? जिन खाधो माल यतीमनि जो, सो जोर शराफत कीअं करे? सोट ज़ाहिद असां तोड़े पिया अचूं। छो हालार ख़ैर सां? सोट मूं में हिम्मत नाहे रही, मां तोसां अखियूं मिलाए ॻाल्हाए सघां। मां शर्मिंदो आहियां सोट, मां शर्मिंदो आहियां। चरियो थियो आहीं छा? हालार तूं ही कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करीं? असां पाण में सौट आहियूं। सोट ज़ाहिद असां हमेशह तोखे बुरो भलो चयो आहे। असां वाकई शर्मिंदा आहियूं सोट, पर असांजी दिलि में अॼु बि तव्हां लाइ इज़त ऐं मोहबत आहे सोट। न सौट न, न असां इज़त जे क़ाबिल आहियूं ऐं न ई वरी मोहबत जे क़ाबिल रहिया आहियूं। ख़ामोश दादा, न करे अहिड़ियूं ॻाल्हियूं। असां पाण में सौट आहियूं, हिक ई ॾाॾे जी औलाद आहियूं यार। हा ज़ाहिद, असां वाकई हिक ई ॾाॾे जी औलाद आहियूं, पर असां शैताननि जे चवण ते लॻी रस्तो भुलिजी पियासीं। हालार परेशान न थी, जेको थियो सो थियो, पर अॻिते रिश्तनि जी सुञाण रख, ठीकु आहे? दोदा, मां ख़ुदा सां इहा ई दुआ घुरंदी हुयमि त कॾहिं असांजी जुदाई जा ॾींहं ख़तम थींदा। शुक्र आहे इहे ॾींहं बि ॾिठासीं। हल कूड़ी, तो त रुगो दुआऊं घुरियूं आहिनि। मूं केॾी कोशिश कई आहे अदा हालार ऐं सौट ज़ाहिद खे राज़ी करण लाइ। दोदा, अदा ज़ाहिद वारनि खे मनाइण जी त मूं बि कोशिश कई न,
पर अदा वारा मूंखे इहो ई चवंदा हुया त तूं हुननि जी वकालत करण बंदि कर। शबाना शबाना हाणे पंहिंजी ज़िंदगी जा सभु सूर ख़त्म। हाणे त रुगो चरी पंहिंजे लाइ सुख ई सुख हूंदा। दोदा हाणे तूं देर न कर, अदा हलार के चओ त अदा ज़ाहिद सां मिली असांजी शादी जी तारीख़ पकी करे वठे। कंदासीं शादी कंदासीं धाम धूम सां, तकड़ छो थी करी। त पोइ ठीकु आहे, मां वञा थी, उहो बि तोखे मुंहिंजी ज़रूरत किथे आहे। अदा शुबाना ॿुधो कोन अथई जहिड़ी कहणी तहिड़ी भरणी। अदा अशमत खान कई बेडो ई कुआए छॾिया। हा दा हसन अलाह वटि देर आहे अंधेर कोन्हे। ॿुधो त हूंदो अशमत खान जो एक्सीडेंट थी पियो आहे। अदा ॿुधो त हुन बचणु मुश्किल अथसि। अदा हसन इहा अथई ग़रीबनि जी आहे। अशमत खान पंहिंजे कमदार खे बि पाण मारियो हुई। अॼु आहे सदा लोड़े पियो। ज़ादे भाउ खे मारण में हशमत खान जो हथ हो। छा ज़ाहिद पुछण लाइ वेंदुसि? अदा हसन ज़ाहिद त वॾो जिगर रखे थो। ज़ाहिद समाज सुधार माण्हू आहे यार। अदा शुबाना वाकई तूं सचो आहीं। अदा शोभाना सचो ऐं ज़ाहिद जहिड़ो माण्हू को थींदो ई कोन को। अब टे चांहियूं खणिया। अशमत खान एतिरो अदा सोच न। असां पंहिंजी सॼी ज़िंदगीअ में को नेकीअ जो कमु न आहे कयो। हमेशह ॿियनि जो बुरो सोचो। मां इहो विसारे वेठो हुउसि। मथे हिकु ज़ात आहे, उनजी पकड़ ॾाढी ॾुखी आहे। अॼु बि मुंहिंजे अखियुनि अॻियां कमदार जो तड़पियल लाश पियो नज़र अचे। जाफ़र मुंहिंजे चवण ते अलाए केतिरियूं नियाणियूं बेवा कयूं आहिनि। बेगुनाह वारस खे मुंहिंजे चवण ते मारियो वियो। एतिरा त ॾोह करे वेठो आहियां, मूंखे त पंहिंजे पापनि जी माफ़ी न मिलंदी। रईस अशमत खान, तुंहिंजे ॾोहनि खां वधीक रब जी ज़ात जी रहमत आहे। हू क़ादिर आहे, करीम, गफ़ूर रहीम। अल्लाह पाक फरमाए थो त जॾहिं मुंहिंजो बंदो गुनाहनि खां तौबा जी नियत करे थो न, उन्हनि खे बख़्श करे छॾींदो आहे। ज़ाहिद पुट, मां त तुंहिंजो विडो ई आहियां। रईस अशमत खान, जॾहिं तौबा करण सां हू रब जी ज़ात बख़्श करे छॾे थी, त मुंहिंजी हैसियत छा आहे? मां त उन ख़ालिक जो हिकु अदना बंदो आहियां। छा पुट तूं मूंखे माफ़? हा रईस। ज़ाहिद पुट, तूं जहालत सां झेड़ो चोटियो। अलाह पाक तोखे फतेह नसीब कई। ऐं हथ ॿधी तोखे अर्ज़ थो करियां, ज़ाहिद पुट अॼु मूंसां वाइदो कर। पुट अॼु खां पोइ ॻोठ में तेली में सिलसिलो जारी रखजांइ। हा रईस, ज़रूर। मूं जहिड़े ख़ुदि गर्द जान वॾे जेसी ताईं हिन मुआशरे मां जहालत ख़तम नथी थिए, जहालत सां जहिड़ो जान न कंदे। हा रईस, मां वाइदो थो कयां तव्हां सां त जेसि ताईं असांजे हिन मुआशरे में इहा जहालत रहंदी, तेसि ताईं हिन सां मुंहिंजी जंग जारी रहंदी।
यार सुमा खान, एक सच्ची बात बताओ, तुम्हारा बेटा जो है ढिंगाड़ा बड़ा किस्मत वाला बंदा है। जब से ये बंदा हमारे घर में आया, इस घर की तो रौनकें ही रौनकें बन गई। ये जो मेरी बेटी है ना अक्षीन, बड़ी खुश रही। पहले तो खैर इसको जाहिर सी मनती की ज्यादा पड़ी, लेकिन जब इसकी सादगी देखी बड़ी खुशी आई। लेकिन मैं यार एक बात मुझे समझ नहीं आई कि अपने बेटे का नाम ये ढिंगारा ढिंगारा ये है क्या चीज? ये ढिंगारा ये कोई आपकी बात बताओ। सेठ फोकल खान मां हिकु निमाणो अर्ज़ खणी सही खुदा जे वास्ते जे कदे मुझी गाल न वणेव न त कावड़ न कजो। यार जुमर खान, तुम भी कमाल की बात करते हो। देखो तुम मेरे बचपन के दोस्त हो, साथी हो, क्या हुक्म है? सेठ शौकत, असल में ॻाल्हि ही आहे त असां तुंहिंजी धीउ अफशीन जो अदा जे लाइ रिश्तो घुरण आया आहियूं। बेटा बात ये है कि अगर मेरी बेटी हिमालय खान के साथ कुछ है तो मैं अपनी बिल्कुल कोई देगा। अबा जल्दी कर कि फिर ना वने दबा डाल। बेटा ये जो मंगनी वाली अंगूठी है कहाँ पड़ी है भाई? हाँ, जेब से निकालो और सीधी मेरी बेटी की अंगुली में। ओके, मुक्का में नहीं ना आता, सोचते ना विचारते। आप सोचते कर, मेरे तो भाग ही खुल गए। बेटी अब तो खुश, आपकी ख्वाहिश मैंने पूरी कर दी। नाज़रीन, अज इहो साबित थी गए तो सेठ गरीबी ऐं अमीरी का फर्क मिटा छॾियो। मां गरीब को अपना संग दे साहब इहो साबित किता असां सभु मुस्लमान पिया आहियूं। असांजा दीन हिकु, मज़हब हिकु, असां हिकु ई नबी दे उम्मती हूं। देखो बेटा ढिंगारा खान, इस मुल्क में जितनी भी कौमें रहती हैं, पंजाबी, पठान, बलोची, सब आपस में भाई भाई है। इस जहालत में हमारे कौमों में, हमारे मज़हब में दरारें पैदा की हुई हैं। मेरा तो ये पैगाम है कि ये जहालत जो है खत्म करें, अमीरी और गरीबी का फर्क मिटाएं। बस यही मेरा पैगाम। आओ आओ अज असां हिकिड़ो वाइदा करूं। असां सिंधी, पंजाबी, सराइकी, पठान, पश्तो असां सभु हिकु आहियूं। असांजा दीन हिते, असांजा ईमान हिते, असां हिकु ई छत पाकिस्तान में रहण वारा आहियूं। असां गॾिजी न रहंदा। पाकिस्तान जिंदाबाद।
जाफर 10 सालन खां वठी जेके माण्हू गायब आहिनि, तो कॾहिं इहो सोचियो आहे त उन्हनि मथां कहिड़ो तूफ़ान किरंदो हूंदो? हू ॾिस चाचो ढोल, जंहिंखे 20 सालन खां तो अगवा करे रखियो आहे, तो कॾहिं इहो सोचियो आहे? तो कॾहिं इन्हनि जे घर वारनि खां पुछियो आहे त उन्हनि जो वक़्तु कीअं पियो कटिजे? अफ़सोस आहे जाफर, जवान न्याणियूं रोज़ राहूं निहारे निहारे हिन आसरे ते जीअन पियूं त असांजा वारिस अॼु ईंदा सुभाणे ईंदा, पर इहो सुभाण अलाए कॾहिं ईंदो। हिन सुभाण जे इंतज़ार में अलाए केतिरियूं न्याणियूं अदमा खाई खाई मौत जे मुंहं में हली वयूं आहिनि। हुननि जे घर वारनि लाइ हर सुभाणे जो सिज सूरनि जो अंबार खणी उभरंदो आहे। केतिरा नौजवान तो ज़ालिमनि ऐं लुटेरनि जे चवण ते मारिया आहिनि जाफर, जंहिंजूं जवान भेनरूं शादीअ जा जोड़ा ऐं चादर तयार करे इन इंतज़ार में वेठियूं आहिनि त असांजा जानी भाइर अचनि त असांजी शादी थिए। अरे घटि में घटि उन्हनि खे इहो त ॿुधायो त तव्हां उन्हनि जा कुंदर भाउ कुई छॾिया आहिनि त जीअं हू शादीअ लाइ तयार कयल चादर पंहिंजे जानी भाइरनि जे कबरनि मथां ते चाढ़े सघनि। असांजो मुल्क त उहो वाहिद मुल्क आहे जिते दुश्मन खे बि इज़त जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। अफ़सोस आहे मूंखे जाफर, अफ़सोस आहे मूंखे त असां पंहिंजे हथनि सां पाण पंहिंजे मुल्क ऐं पंहिंजे क़ौम खे तबाह था कयूं। जाफर हाणे त हिननि खे आज़ाद कयो। कुर्बान साहब बस कर, हाणे बस कर। पंहिंजो सहारो हिन हथियार खे समझो। हिन हथियार सां काफ़ी मूं बेगुनाह मारिया। मां माफ़ी जे क़ाबिल न आहियां कुर्बान साहब, न आहियां। मूं ते हिकिड़ी महिरबानी कयो, मुंहिंजी सज़ा में घटिताई न, मूंखे उहा सज़ा ॾियारियो त जीअं उन्हनि ॾुआरियुनि खे बि सबक मिले त जेके हथियार खे सहारो बनायो वठा। कुर्बान साहब अॼु खां पोइ असां ॾोह जी दुनिया छॾे ॾिनी, असां पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कयूं था। सदके वञा मां तुझे नाज़नता, मारे छॾियो तो मूंखे मिठा नेणनि सां, मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां। सदके वञा मां तुझे नाज़नता, मारे छॾियो तो मूंखे मिठा नेणनि सां, मारे छॾियो तो मिठा मूंखे नेणनि सां। खणी वई दिल तूं करे मूं ते जादू, पहरी नजर में करे वे तू काबू, करे वे तू काबू। मिलियो बे हिसाब थई, मिलियो बे हिसाब थई।